अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ अब्दुल मोमिन जुनू तव्हां ख़बर ॾियूं था सेकंड मां धनी बख़्श मक्सीअ जी काल अॻूणो वज़ीर आला सिंध ऐं वज़ीराइज़म जो सियासी सलाहकार ارباب غلام रहीम PTI जे मर्कज़ी अॻवाण محمد रिंद जे दावत ते महमद हाउस सेकंड पहुतो, जिते मीर इनायत रिंद, फारूक चंडियो, अब्दुल लतीफ़ रिंद, मीर हज़ार खान जतोई, धनी बख़्श मक्सी, कामिल रिंद, राशिद फोड़ो, अमीर गुल रिंद, बाबू मरी समेत वॾी तइदाद में PTI अॻवाननि कारकुननि सां मुलाक़ात करे तंज़ीम में हवाले सां ॻाल्हि ॿोल कई। जंहिंखां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे ارباب غلام रहीम जो चवणु हो त मुल्क जे मौजूदा हालतुनि जा ज़िम्मेवार अॻूणा हुकुमरान आहिनि। मुल्क कर्ज़नि में जकड़ियल आहे, मथां खां वरी फिट ऐं कोरोना जे करे मुआशी हालतुनि जो फ़ाइदो वठंदे माफ़िया बि सरगर्म थी वई। इमरान ख़ान दयानतदारीअ सां कमु करे रहियो आहे, जंहिंमां बहितरीअ जी उमेदु आहे। सिंध में सख़्त महिनत जी ज़रूरत आहे। सिंध जी सियासत मुख़्तलिफ़ आहे। सिंध खे फ़तेह करण लाइ तजुर्बेकार सियासतदाननि खे अहमियत ॾियणी पवंदी। इत्तेहादियुनि खे गॾु खणी हलणो पवंदो। सिंध में हुकूमती दुर खे एडवांटेज हूंदो आहे। असां इक़्तिदार में आसीं त पूरी सिंध में बिल्दियाती इलेक्शन खटे ॾेखारीसीं। सिंध में इक़्तिदार लाइ वॾेरकी सियासत जो अहम रोल हूंदो आहे। नज़रियाती वर्कर पार्टीअ जो सरमायो आहे। हुन जो वधीक चवणो हो त मुल्क में PTI वाहिद मर्कज़ी पार्टी आहे। बाक़ी पार्टियूं इलाइक़नि ताईं महदूद थी वियूं आहिनि। PTI इमरान खान जो इक़्तिदार में रहण मुल्क के मफाद में आहे। हम तो ये कह रहे हैं कि अगले टेन्योर में भी PTI दाखिल हो। वो इस वक्त मुल्क की ज़रूरत है, वक्त की ज़रूरत है और इंटरनेशनली जो सूरत हाल उसकी ज़रूरत है कि PTI पंहिंजे स्टाफ जूना मुदे हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अर्शद अली।